बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, साथियों, ॿुधंदड़ो, तव्हांजी ख़िदमत में सिक भरियो सलाम। इन दुआ सां त जिथे हुजो ख़ुशि ऐं आबाद हुजो। दोस्तों, अलफ़ लैला सीरीज़ जूं 24 किस्तूं तव्हांजे नज़र करे चुका आहियूं। अॼु 5वीं किस्त सां तव्हांजे साम्हूं। दोस्तों, कल्ह की किस्त में असां तव्हांखे ॿुधायोसीं त वज़ीर शमसदीन पंहिंजे भाइटे जी ॻोल्हा में निकितो हो। भाउ त गुज़ारे वियो हुउसि, भाइटे जी ॻोल्हा में निकितो हो, जंहिंसां हिन जी धीउ जी शादी थी। बसरे पहुतो, उतां पंहिंजी भाॼईअ खे वतईं, पाण सां गॾु खईंसि, उन सां मिलियो, पाण सां गॾु खईंसि उन खे बि। उहा बि पंहिंजे पुट जे इंतज़ार में ही वापसि थिया। रस्ते में साॻियो दमश्क हुजे, इन्हनि चयो त भला इते ॾींहुं ॿ वरी आराम कयूं, सूखड़ियूं पाखड़ियूं बि वठूं, पोइ वरी मिस्र वापसि हलूं। इन्हनि अची शहर जे ॿाहिरां तंबू हयां, खीमा खोड़ियनि, इहे हफ़्तो खनि हिते तरसंदासीं, बादशाह लाइ बि कुझु तोहफ़ा वग़ैरह वठूं। खीमा लॻा। अजीब छोकिरो जेको हुयो, खीमा मां निकितो, पंहिंजे नौकर खे चयईं त हल त भला शहर जो सैर कयूं, हल त शहर जो सैर कयूं। हलंदा हलंदा दमश्क जे बाज़ार में आया। इते नौकर खे चयो त यार हुन ॾे त हलूं, बोरचीअ ॾे कोन हलियासीं, जंहिं बोरचीअ असांखे मानी खाराई, वरी असांजे पोयां लॻो, जंहिंखे मां भितर हुयो, हुन असां सां चङाई त कई, पर हाणे असांजे जो पोयां लॻो, मां कावड़ में हुनखे भितर हुयो, उन ॾे हलूं। हुन असां सां नेकी कई, असां यार हुन सां बुराई कईसीं, पर हाणे उहो बि असांखे तंग पियो करे। हल, नौकर हिनखे वठी हलियो ओॾे, उहा घिटी वतन। अचनि अची बोरची जी दुकान ते पहुता, यानी पीउ जे छोकिरे खे त ख़बर न हुई, हुनखे बि ख़बर न हुई, पर ॿिन्ही खे ॼण रत जी छिक थी पई। ॾिसंदो दुकान में बीठो आहे, 3 जो टाइम हो। ॿिन्ही हिक ॿिए खे ॾिठो, ॿिन्ही खे छिक थी ॾाठी, बेख़बर हुया। छोकिरे ॾिठो त हुनजे मथे ते धक जो निशान, जेको हिन पथर हुयोसि। सलाम कयनि हिक ॿिए खे। बदरदीन हिन खे बि ॾिठो, हिन छोकिरे हिन खे ॾिठो, पर ॼण ॿिन्ही खां ॻाल्हाइण न पियो निकिरे। छोकिरे खे इहा पई थिए त मां हिन सां खे धकु हयो, हिन सां नेकी कई, मां हिन खे धकु हयो। हुनखे वरी इहो त मां हिननि जे पोयां लॻुसि, हिननि खे कावड़ लॻी, अलाए हिननि मूंखे छा सम्झो, मन ॿिन्ही खां ॻाल्हाइण न पियो निकिरे। नेठि बदरदीन हिन बोरचीअ हिनखे सॾु कयो त तव्हां अंदरि अचो, अचो मूं वटि अची खाओ। अलाए छो मां पहिरियों दफ़ो बि तोखे ॾिठो त मुंहिंजे रूह छिक कई, तव्हांखे मां मानी बि खाराई, पर वरी मां तव्हांजे पोयां लॻुसि। छोकिरे चयसि त मूंखे बि रब थो ॼाणे, अलाए छो मूंखे बि, मां तोखे ॾिठो, मूंखे बि छिक ॾाढी थी, तो दावत असांजी कई, असां तुंहिंजी मानी खाधीसीं, पर यार जेको न तूं असांजे पोयां लॻे, मूंखे उन ते ॼण कावड़ आई। त मां चयो अलाए कहिड़े क़िस्म जो माण्हू आहे, असांखे मानी बि खाराई अथई, वरी असांजे पोयां लॻो आहे। हाणे इहो आहे त तुंहिंजी मानी मां खाईंदुमि, आयो बि सिर्फ़ु इन जे करे हां तो वटि, पर असांजे पोयां न अच, असांजे पोयां न अच, न त वरी मां तो वटि न ईंदुसि। छो जो हफ़्तो असां हिते तरसंदासीं, हफ़्तो असां हिते तरसंदासीं। मुंहिंजो जेको नानो आहे न, उहो वज़ीर आहे, बादशाह जे लाइ तोहफ़ा वग़ैरह ख़रीद कंदो। हिन चयसि त मूंखे मंज़ूरु आहे, मां तव्हांजे पोयां न ईंदुसि, वाइदो आहे। इहे ॿई आया दुकान में, हिननि जे अॻियां मानी रखियईं। हिननि वरी चयसि त तूं असां सां गॾु खा, वरी हे बि वेठो, मानी खाइनि पिया, पर हे वेठो पियो हिन छोकिरे ॾे निहारे, अजीब ॾे, अजीब ॾे वेठो पियो निहारे।
हिन चयसि छा थो पियो तूं ॾिसे, मानी खा। वरी जेठि मानीअ में शुरू थी वियो, मानी खाई, हिननि ड्रॉ कई, हे उथिया। हिन उथी हिननि जा हथ धोराया, मानी जो खाधनि त हिननि जा हथ धोराई, हिकिड़ो रेशमी रुमाल खणी आयो, उन्हनि सां हथ उघियईं। वरी गुलाब जो पाणी हिन वटि पियो हो, उहो खणी हिननि ते उहो छिड़काई। वरी हे दुकान खां ॿाहिरि वियो, हिकिड़ी शरबत जी वरी बोतल खणी आयो, सराई खणी आयो, अॻ में गुगजिन वांगुरु थींदियूं उहा खणी आयो, अची हिननि जे साम्हूं रखियईं। त मुंहिंजी दिलि थी चए, हे बि पियो। वरी साईं हिननि शरबत पीतो, माना एॾो हिननि खाधो, हिननि जो पेट भरिजी वियो। हिन खां मोकिलाइनि, रवाना थिया पंहिंजे तंबुनि ॾे। हिन वाइदो कयो त मां तव्हांजे पोयां न लॻंदुसि, छो जो हिन आसिरो ॾिनुसि त असां हफ़्तो हिते रहंदासीं, जेकॾहिं पोयां लॻंदी त मां वरी न ईंदुसि। हे आया कीमनि में, तंबुनि में आया, जिते ॿाहिरि हिननि जा तंबू लॻा पिया। हे छोकिरो पंहिंजी ॾाॾीअ ॾे वियो, जेका हिन बोरची बदर जंहिंखे ॻोल्हनि पिया, उनजी माउ। पुछईं, सबा तूं काथे आहीं? हिन चयसि त मां शहर ॾे वियुसि। वरी उथी सो मानी आणे हिन जे अॻियां रखी, नौकर बि हिन सां गॾु हुजे, चई त हे खाओ। हे त खाई आया, डर लॻो पियो हिननि खे, ॿिन्ही खे डर हुयो। थोरो थोरो हिननि खाधो, पर डर जो हुयुनि त ॼण मानी बि हिननि खे मज़ो न ॾिनो, छो जो हिननि जो हो पेट भरियल। ॾाॾी हे कहिड़ो इहे मानी आहे, हे त मानी में मज़ो ई कोन्हे को। ॾाॾी चए, सबा तूं मुंहिंजे खाधे में ऐब थो कढीं, मां पाण त तुंहिंजे लाइ पचराई आहे। मां पाण ई त पचाई आहे, ऐं हे जीअं पचाई अथमि न, तुंहिंजो पीउ जेको बदरदीन हुयो न, उहो बि ईअं ई पचाईंदो। छोकिरे चयसि, त ॾाॾी तूं अलाए छा थी चईं, हे त ॾाढो ख़राबु आहे। बाक़ी इहो आहे त असां शहर वियासीं, उते हिकिड़ो बोरची हुयो, उन इहा ई साॻी असांखे मानी ॾिनी, ऐं ॾाढी मज़ो जो होसि, मज़ो जो होसि। दिलि पई चए त अञा खाऊं, अञा खाऊं, पर पेट में गुंजाइश कान हुई। ॾाॾी न तो वारी मानीअ हुन मानीअ में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु। ॾाॾेसि खे जो हिन ईअं चयो त ॾाॾे खे कावड़ आई। नौकर खे चईं त इहो तो मुंहिंजे हिन छोकिरे खे ख़राबु करे छॾियो, तूं अलाए हिनखे काथे काथे रुलाई, अलाए किथां किथां वेठो मानियूं खाराईंदो अथई। नौकर चयसि त असां होॾे सीड़जी कोन वियासीं, असां रुॻो उतां टपिया हुआसीं दुकान तां। छोकिरे चए त न न न, असां विया हुआसीं, असां खाधोसीं बि, ऐं तो जेको बि पचायो आहे न, उन खां बहितर खाधो हुयो। हिन हीअ कावड़ी नौकर ते, हीअ नौकर ते कावड़ी, त माना नौकर हिन छोकिरे खे ख़राबु थो करे, वञी पंहिंजे ॾेर खे डांह ॾिनई, त हे अलाए किॾे किॾे रुलाईंदो थो अचेसि। वज़ीर शमसदीन घुरायो नौकर खे, अड़े ॾे ख़बर, तूं छो पियो छोकिरे खे रुलाईंदो अथई, कहिड़े बोरचीअ जी दुकान ते हिनखे वठी वई? नौकर वीचारो टिॾण लॻो, उन चयो त असां कोन वियासीं। छोकिरो हिन सां गॾु आयो, उन चयो त न न ॾाॾा असां वियासीं, नाना असां वियासीं, नानो हुउसि, नाना असां वियासीं, बराबरि एॾो खाधोसीं, असांजो पेट भरिजी वियो। उन खां पोइ बोरची असांखे शरबत बि पियारियो, थधो शरबत। वज़ीर जो ॿुधो त नौकर ते कावड़ियो, अड़े ॾे ख़बर, पर नौकर वीचारो, हो त नौकर हो न, नौकर वीचारो चए पियो त साईं मूंखे ख़बर न आहे। वज़ीर चयसि त जेकॾहिं ईअं नाहे त पोइ तूं वेह असां सां गॾु खा। हाणे नौकर खाई आयो हो, नौकर खे गुंजाइश त कान्हे।
हिकु वग़ैरह विधई, चई त न मूंखे गुंजाइश न आहे, मुंहिंजो पेट भरियो पियो आहे। वज़ीर खे हाणे पक थी त बराबरि ही बोरची हटाई थी आया आहिनि। अहिड़ा नौकर थी मूंसां कूड़ थो हणे। वज़ीर ॿियनि नौकरनि खे सॾु कयो, उनखे चई त हिनखे सज़ा ॾियो। अब नौकर वीचारे ते अची आफ़त किरी, नौकर वीचारे खे मारणी शुरू कयनि। नौकर वीचारो दाहूं पियो करे, मूंखे न मारियो, मां सची ॻाल्हि थो कयां। वज़ीर चयसि ॿुधाए। हिन चयसि बराबरि असां दुकान ते विया हुआसीं बोरचीअ जे हिते, बराबरि असां उते खाई आया। ऐं कसम खणी मां बि चवां थो त बराबरि मां बि उमिरि भर अहिड़ो खाधो कॾहिं न खाधो। ही खाधो ॾिसां थो ऐं उन खाधे खे ॾिसां थो त ज़मीन आसमान जो बराबरि फ़र्क़ु आहे। ॾाॾे बि दाह जो खणी आई त ॾाॾे बि बीठी, उन नौकर खे चयो त हिन महिल वञ, उतां तूं वरी खणी अच। त वज़ीर फ़ैसिलो कंदो त बहितर खाधो कहिड़ो आहे। नौकर चए त सही आहे, मूंसां विड़ो था, भला छॾियो त मां वञा थो। हिनखे पैसा बि ॾिननि त वञ तूं वठी आ। हे नौकर वञी पातो बोरची हट, उनखे चई त यार बसि ईअं सम्झ त असां अॼु शर्त बि हई आहे, पर तो वटि जेका मानी खाधी अथऊं ॾाढी मानी असांखे गौरी लॻी आहे। हाणे अचे हे पैसा अथई, इहा ई साॻी मानी असांखे तयारु करे ॾे, पर इहो आहे त शर्त लॻल आहे, तंहिंजे करे भले में भली तयारु कजांइ, जहिड़ी असांखे खाराई आई अहिड़ी खाराइजांइ। बदरदीन हिन जी ॻाल्हि ॿुधी ऐं बदरदीन खिलण लॻो। बदरदीन चयसि त यार कसम सां सही थो चई, जेकॾहिं मां तव्हांजे लाइ पचायो हो न, इहो सिर्फ़ु मां ऐं मुंहिंजी माउ, जीअं मां पचाईंदो आहियां न, ईअं मुंहिंजी माउ पचाईंदी, जीअं तव्हांखे मां पचाए ॾिनो। पर अमा मूंखां हिन महिल परे आहे। हिनखे उहा साॻी मानी ॾिनई, नौकर खणी आयो, मानी भॻो तकिड़ो तकिड़ो। हाणे हिननि जे अॻियां जो अची रखियईं, हुननि जो खाधो चखी ॾिठुनि त बराबरि मज़ो हुयुसि। पोड़ीअ खे ॾिनुनि ॾाॾे खे, उन जो चखियो, हुनखे दिलि सां लॻी, चई त बणा हीअं मुंहिंजो पुटु पचाईंदो, हीअं मुंहिंजो पुटु पचाईंदो, ॿिए कंहिंखे ॾाऊं ई कोन हो, हीअं मुंहिंजो पुटु पचाईंदो। पुट खे यादि करे रोअण लॻी ऐं उते जो उते बेहोश थी वई। पाणी बाणी हिन जे मथां हारियो। हीअ जीअं होश में आई त वज़ीर खे चई शमसदीन खे त मुंहिंजो पुटु जहिड़ो आहे, ऐं हीअ जेका मानी हे नौकर खणी आयो आहे न, इहा मुंहिंजे पुट खां सवा ॿिए कंहिंजी पकल न आहे। मुंहिंजे पुट खे इहो ॾांहुं आहे, जेका न मां हिन महिल खाधी आहे, मुंहिंजे पुट खे ई ॾांहुं। न, इन में मूंखे को शक ई नथो थिए त इहो मुंहिंजो पुटु आहे, जंहिंजी इहा मानी खणी आयो आहे न, इहो मुंहिंजो पुटु आहे। वज़ीर जो ॿुधो त हाणे निका ई हिनजी ॻोल्हा में हा, उहो बि ॾाढो ख़ुशि थियो। भेणा वाह जो कमु थी वियो, असां त हिनखे वेठा पिया ॻोल्हियूं, असां हे सॼो ॻोल्हे हिते त आयासीं, ईअं मिड़ई त सुखड़ियूं पाखड़ियूं वठूं। हीअ त वाह जो कमु थी वियो, ख़ुदा असांखे थो मिलाए, जंहिं कम सां निकिता हुआसीं। वज़ीर ॿाहिरि निकितो, पंहिंजे नौकरनि खे चयईं, पंहिंजे माण्हुनि खे चयईं त 20 माण्हू हितां निकिरो, वञो बोरची जो दुकान ते, बोरची जो जेको दुकानु आहे न, वञी हुन दुकान खे ड्राहियो, दुकान खे ड्राहियो ऐं बोरचीअ खे ॿधी मूं वटि खणी अचुसि। पर इहो आहे त बोरची खे धकु वकु न हणिजो, हुनखे तकलीफ़ न ॾिजो, बाक़ी वञो वञी हुनजो दुकानु ड्राहियो, हुनखे ॿधी हेॾे मूं खणी। वज़ीर हिननि खे चई ऐं पाण वरी हली वियो दमिश्क जी बादशाह सां मिलण। दमिश्क जे बादशाह सां वञी मिलियो, उनखे ख़त ॾिनई जेके पंहिंजे बादशाह हिनखे ॾिना हुआ। हाकिम ख़त पढ़ी, चई त ॿुधाए त पोइ
तुंहिंजो केरु आहे मुजरिम आहे, केरु तोखे पकिड़े? हिन चयो साईं मुंहिंजो मुजरिम जेको आहे न सो हिकिड़ो बोरकी आहे तुंहिंजे शहर जो। बादशाह हुकुम कयो त हिन जे दुकान ते वञो ऐं हिन बोरकी खे वठी अचो। सिपाही जो विया दुकान ते त हेॾा अॻई वज़ीर पंहिंजा माण्हू मोकिले छॾिया। जीअं जो वञनि ॾिसनि त दुकान जी जाइ ते रुॻो मिटीअ जो ढिघ लॻो पियो आहे। ऐं बोरकी आहे कोन। अची बादशाह खे ॿुधाइनि, वज़ीर खे त ख़बर हुई त मां पाण पंहिंजा माण्हू मोकिलिया आहिनि। हाणे वज़ीर बि बादशाह वटां मोटी आयो। माना बादशाह ॼण ईअं सम्झ परमिशन ॾिनसि त जेकॾहिं तुंहिंजो ॾोहारी तोखे हथु अचे थो, मां बि माण्हू मोकिलियां थो, अलाए हिन जो दुकानु केरु ड्राहे वियो आहे, मां बि माण्हू मोकिलियां थो, तोखे बि जे भले हथु अचे त भले तूं हुनखे पाण सां गॾु वठी वे। वज़ीर जो जेॾी महिल पहुतो अची पंहिंजे तंबूअ में, पंहिंजे खीमनि में अची पहुतो, नौकरनि ॿुधायसि त साईं असां दुकान ड्राहे हुनखे गेले आया आहियूं, ॿधी आया आहियूं, जीअं तव्हां हुकुम कयो। वज़ीर चयो त बोरकी खे वठी अचो। बोरकी खे वठी आया, हुन वीचारे जा हथ ॿधल हुजनि। हिन जे साम्हूं जेॾी महिल बदरदीन आयो, ॾिठई पंहिंजे चाचे खे त सुञाणेसि त कोन पियो, पर सम्झी वियो त माना मूंखे ॿधरायो या मुंहिंजो ज़्यान दुकान भञरायो जेको आहे सो हिन भञरायो। रोअण लॻो, हिन खे चई त मां तुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो आहे, मां तुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो आहे। वज़ीर चयसि त मुंहिंजो नौकर तो वटि आयो हो मानी खाइण, पैसा खणी आयो मानी वठण, उहा तो ॾिनी हुअसि न, उहा तो पाण पचाई न। हिन चयो हा साईं। साईं हुन में कहिड़ी शइ हुई भला, मां छा हुन में विधो जो मुंहिंजो ॾोह थियो, जंहिंजे करे तव्हां मूं सां हेॾी नाजाइज़ी पिया था कयो? मूंखे ॿुधाए न, मां ॾोह कहिड़ो कयो आहे। वज़ीर चयसि मां तोखे ॿुधायां थो। वज़ीर हुकुम कयो त हिकिड़ी पेती खणी अचो। पेती अची वई, वज़ीर जे हुकुम सां पेती अची वई। वज़ीर हुकुम कयो त हिनखे बदरदीन खे पेतीअ में विझो अंदरि। पेतीअ में अंदरि विझी, वॾी पेतीअ में, ऐं तालो हणाए छॾे। तालो हणाए ऐं वज़ीर हुकुम कयो त बसि सामान सड़ो खणो त हलो मिस्र वापसि। काफिलो रवानो थियो मिस्र। हलिया रस्ते में राति पियनि, वरी तंबू बंबू आहिनि, हिन खे ॿाहिरि कढियुनि, हिन खे मानी खाराई, वरी पेतीअ में बंदि करे छॾियो। हाणे हिननि जो इहो दस्तूर हो, हलिया पे, जिथे बि रस्ते में राति पई न पई, मानी टिकीअ जो टाइम थिए त हिनखे पेतीअ मां ॿाहिरि कढी मानी खाराए, वरी पेतीअ में बंदि करे। हिकिड़े ॾींहुं वज़ीर वरी हिन खां पुछियो त ॾे ख़बर, पकी ॻाल्हि ॿुधाए त इहा मानी तो पचाई? हिन चयो त साईं हा तो पचाई, हा पक, कूड़ नथो हणी न। वज़ीर हुकुम कयो त पेतीअ में त आहे, पर हिन जे पेरनि में बि कड़ियूं विझो, पेरनि में बि हथ कड़ियूं विझो, पेरनि में लोहियूं कड़ियूं विझो। वरी हिन वीचारे जे पेरनि में खणी कड़ियूं विधनि, पेरनि में कड़ियूं विझी वरी साॻियो खणी पेती में विठलाइनि। ही परेशान त चकर छा आहे, मानीअ में हुयो छा, मूंखे ॿुधाए बि नथो। नेठि हलंदा अची इहे मिस्र पहुता। जेॾी महिल मिस्र जे ॿाहिरां पहुता त वज़ीर चयो त हिनखे हाणे पेतीअ मां कढो। हिन वीचारे खे कढियुनि पेतीअ मां,
वज़ीर चए त हिकिड़े ड्रखण खे घुरायो, ड्रखण घुरायो। ड्रखण अची वियो। वज़ीर चयो त हिन जे लाइ काठीअ जो हिकिड़ो स्लेब ठाहे। ईसाई ठाहींदा आहिनि स्लेब, हज़रत ईसा वारो, काठीअ जो हिन लाइ स्लेब ठाहे। हे वीचारो ॿुधे पियो। हिन चयोसि त स्लेब तूं छा कंदे? वज़ीर चयोसि त इन स्लेब ते तोखे चाढ़े, ऐं जीअं हिन में फिल्मुनि में को ॾेखारींदा आहिनि त हथनि में बि कोका लॻल, ईअं कोका हणी उन ते तोखे चाढ़े, कोका हणी कोकनि सां क़ाबू करे, पोइ मां सॼे शहर में तोखे घुमाईंदुसि। हिन चयो त मूंखे ॿुधाई त तूं हिन महिल ताईं बि कोन थो, त मां ॾोह तुंहिंजो कयो कहिड़ो आहे जंहिंजे करे तूं मूंसां हेॾी करीं थो। हिन चयो ॿुधाई त तूं ॾोह कहिड़ो कयो आहे? हा ॿुधाए। ॾोह इहो कयो आहे त इहा मानी जेका तूं पचाई हुई न, ज़बरदस्त पचाई। पर इहो आहे त इन में तो कारा मिर्च कोन विधा। हिन चयो त अलाह तोखे हयाती ॾे, वीचारो डिॼेसि पियो। चए रुॻो कारा मिर्च मां न विधा, उन जे करे तो मूंखे हेॾी सज़ा ॾिनी आहे। मुंहिंजो दुकानु टहिरायो अथई, मूंखे यको उतां खां वठी पेतीअ में वाड़ायो अथई, ज़ंजीरनि में क़ाबू करायो अथई, वरी थो चई त स्लेब ते चाढ़ींदुसि ऐं कोका हणी तोखे शहर जो सर्कस कराईंदुसि। मां रुॻो कारा मिर्च न विधा त तूं मूंखे हुनजी इहा सज़ा थो ॾी? हीअ सज़ा तो मुंहिंजी घटि कई आहे जो हेतिरो यको मूंखे क़ैद कयूं आयो आहे। ऐं सॼे ॾींहं में मूंखे हिकिड़ो दफ़ो तो मानी खाराई। वज़ीर चयो त तो हिन में कारा मिर्च न विधा न, उन जे करे तोखे मां मौत जी सज़ा ॾिए। हे वीचारो परेशान थियो त भला कहिड़े माण्हू मां पातुसि, छो मां हिन ॾे मानी मोकिली? पर सो बि इहा बि का ॻाल्हि आहे जे कारा मिर्च मां न विधा आहिनि। ईअं थो चवे न त कारनि मिर्च तो कोन विधा उन जे करे। छा मूंखां थी वियो? न ॼाण हा, या भला खणी विझां हा, पर छा कारनि मिर्चनि जे करे मूंसां एॾी थो करे? हे वीचारो सोच में अची वियो। अलाए चरियो आहे, पर हाणे ताक़त वारो आहे, मां छा कयां? ॾाढो आहे, मां हिन जे कब्ज़े में, मां छा कयां? वज़ीर चयसि त छा थो पियो सोची? चईमांसि सोचां थो पियो तुंहिंजे सम्झ ते। छा तुंहिंजी सम्झ आहे जो मां कारा मिर्च न विधा आहिनि? एॾो ज़ुल्म पियो थो तूं मूंसां करी। मां एॾो ॾोह त कोन कयो आहे जो तूं मूंखे हेॾी सज़ा ॾिनी आहे, अञा चईं थो त सज़ा ॾींदुसि। वज़ीर चयसि त तोखे सज़ा ॾियणु ज़रूरी आहे, त जीअं वरी तूं अहिड़ो कमु न करी, जीअं तूं वरी अहिड़ो कमु न करी, सुधरी वञ। हिन चयसि हेतिरो तो मूंसां कयो आहे, अञा इहो घटि अथई? वज़ीर चए त न, तोखे मौत जी सज़ा ॾिबी। हे वीचारो वेठो पियो वज़ीर जी हेठां न ठाही करे, पर वज़ीर होॾां ड्रखण जेको आहे सो तख़्ता कटे स्लेब वेठो पियो ठाहे। हे वीचारो उनखे बि ॾिसे पियो त हे मुंहिंजे लाइ पियो थो फांसी घाट तयारु थिए। हिते राति थी वई। राति थी, वज़ीर हुकुम कयो त हिनखे मानी खाराए पेती में विझी छॾियो। बाक़ी कम बाबा सुभाणे कंदासीं। कुझु टाइम जेॾी महिल गुज़रियो, हिते वज़ीर सम्झो त हाणे हे पेतीअ में सुम्ही पियो हूंदो, छो जो हो वीचारो पेतीअ ते त हिरी वियो न, हे 8-10 ॾींहं यको पेतीअ में वियो त निंड बिंड पुते कंदो। जेॾी महिल ॾिठईं त हाणे हे सुम्ही पियो हूंदो पेतीअ में, त वज़ीर उथियो, घोड़े ते चढ़ियो ऐं पेती पंहिंजे अॻियां घोड़े ते रखी तकिड़ो तकिड़ो आयो शहर में, आयो पंहिंजे घर अची पहुतो। घर आयो, धीउ इंतज़ार में हुअसि। उन धीउ खे चईं त इहो अमां शुकुर कर जो तुंहिंजो सोट मिली, उथ घर खे सींगार, जीअं पहिरीं राति तो घर खे, शादी राति जीअं घर हुयो ईअं घर खे सींगार। नौकर चाकर उथिया, नौकर चाकर सुजाग थिया, हुकुम थी वियो, सफ़ाई शुरू थी वई।
पर वज़ीर नक्शो कोन ठाहियो हो, नक्शो ठाहियो आहिनि। वज़ीर छा कयो, पनो कढे, पनो कढियईं। उन पने में जीअं घर जी उन ॾींहुं नक्शो हुयो, जेको सामान जिथे रखियल हुयो शादी वारी राति, उहो वज़ीर चए त उहो समूरो सिस्टम, उहो सॼे घर जो माना सिस्टम उहो कयो जीअं शादी राति हुयो, जीअं कंहिंखे शक न पए, उहो जीअं शादी राति हुयो अॼु बि ईअं हुजे, साॻियो सामान हुजे, साॻा फर्नीचर हुजे, मिसाल हर शइ आहे साॻी, पर्दा हर शइ आहे साॻी, सॼो सिस्टम थी वियो। वज़ीर हुकुम कयो त हिन जी पग जेका पग छॾे वियो, पग बि चई त उते रखो जिथे राति जो छॾे वियो, पग बि उते रखराई उन कमरे ते। कपिड़ा पंहिंजा सवाइ खमीस जे ॿिया सभु कपिड़ा उते हुअसि, उहो पाजामो, थेली जंहिंमें पैसा हुअसि, उहे बि उते ई रखराई। वज़ीर पंहिंजे धीउ खे चए त हाणे वञी तूं पंहिंजे उन कमरे में वेह, जीअं वेठी हीअं जो तो वटि बदरदीन आयो, जो तो इहो सम्झो त वियो आहे पेशाब करणु, इंतज़ार में वेठी हीअं, माना उहो सीन करे तूं उते वञी वेह। पोइ जीअं तो वटि अचे त तूं हुनखे इहो न चइजां त काॾे वेहीं, हेतिरो टाइम किथेहीं, बसि इहो ई सम्झजां त पेशाब करणु वियो, वरी मोटी अचे त जीअं रेग्युलर तव्हां उन राति ॻाल्हियूं कयूं पिए, ईअं कयो तव्हां त सुबुह थिए, पोइ हिन सां सॼी ॻाल्हि कंदा। धीउ खे इहो सॼो सम्झाए, घर जो सॼो नक्शो उहो उन शादीअ राति वारो करे, वज़ीर बदरदीन खे पेती मां कढियो, पेरनि मां ज़ंजीरूं कढियईंसि, सॼा कपिड़ा हिन जा मटाए, ओ जेका उन राति जेका खमीस हुअसि उहा हिनखे पाराई। उहा पाराए हिनखे वञी कमरे में छॾ, हिनखे वञी कमरे में छॾ। हिन वीचारे खे जो कमरे में छॾ न, कमरे खे जो ॾिसे, कुंवार खे ॾिसे, अड़े हे छा, हिते त बराबरि मां आयो हुअसि, हिते त बराबरि मां आयो हुअसि, जो कुबड़ो बि हुयो, ऐं मां हिन सां निकाह बि कयो, मुंहिंजी शादी बि थी, पर पोइ बराबरि मां हितां निकिरी दमिश्क में वियुसि, मूंखे का ख़बर न आहे, ख़्वाब थो ॾिसां हक़ीक़त आहे। उथियो, हेॾे होॾे कमिरो ॾिठई, हे कमिरो बि साॻियो आहे, उहे साॻियो सामान, हर शइ ओ साॻी, वरी जो ॾिसे त पटको बि उते पियो अथसि, वरी ॾिसे त कपिड़ा बि उहे साॻा उते पिया अथसि, ख़्वाब थो ॾिसां जाॻां थो, हिते परेशान थी वियो, ईअं पघर पिया अचनिसि, घर त हे साॻियो आहे, पर मां त पेतीअ में बंदि हुयुसि, वरी हिते कीअं? हिते नेठि हुन छोकिरी हुनखे सॾु कयो त हली आहे औरते, मां यको इंतज़ार में हुअसि, तूं पेशाब करणु वियो आहे। हिन जो इहो ॿुधो त हे बि खिलणु लॻो, त हा पोइ थी सघे थो मां ख़्वाब कोन ॾिसंदो हुजां, अची वेठो, मां कुंवार सां अची वेठो, पर हे सॼे हिन ते वेठो पियो गौर करे, अजब पियो अचेसि, अकुल कमु कोन पियो करे, पंहिंजे हिन पगड़ीअ खे हथु लाथईं, पंहिंजी उन थेलीअ खे ॾिठईं, उन में साॻियो 1000 दीनार पिया आहिनि, छा आहे? नेठि न चयसि तोखे छा थियो आहे, तूं छो परेशान थी वियो, राति त आई त तूं राति तड़ो कोन्हे, हे हिन महिल आधी राति जी थी आहे, तोखे छा थियो आहे? हिन चयसि मूंखे घणो टाइम थियो आहे, हिन चयसि त तोखे कहिड़ो टाइम थियो आहे, सोमणी आई हुई, वरी इहो कुझु टाइम हिते हुई, वरी इहो पेशाब करणु वेही त थोरी देरि कई, मां हिन इंतज़ार में हुअसि, छा तोखे थियो आहे, परेशान छो थियो आहे? चई तूं सची थी चई, पोइ या वरी तो वारी ॻाल्हि आहे त मां जे उते वियो आहियां पेशाब करणु, त पोइ मां उते को ख़्वाब ॾिठो आहे, मां ख़्वाब ॾिठो आहे त मां दमिश्क में आहियां, मां उते बोरची वियुसि, मां उते 10 साल रहियो आहियां,
वरी उते पोइ हिकिड़ो छोकिरो मूं वटि आयो, वरी उन सां गॾु हिकिड़ो नौकर बि हुयो। वरी पंहिंजे मथे ते हथु हीअं जो फेर हीअं हई हथु त उहो पथर वारो निशान बि जेको छोकिरे धको हयोसि। अरे पोइ ख़्वाबु त कोन्हे, त सच आहे। बराबरि हुन त मूंखे धको हयो ऐं मूंखां रतो आयो। कीअं थी तूं चई? हे त सुजाॻीअ जूं ॻाल्हियूं आहिनि। मां पोइ बिना टोपीअ जे बिना कपिड़नि जे मां दमिश्क में वियो हुउसि। हलियो मां वञी उते बोर थी थियो। न न न न न पोइ बसि मूंखे लॻे थो त बराबरि मां पेशाब करणु वियो न, उते खां मूंखे निंड वठी वई आहे। मां ख़्वाबु पियो ॾिसां, मुंहिंजो अकुल ई कमु कोन थो करे। 10 साल मां गुम हुउमि। हिन चयसि त तूं मूंखे ॿुधाए त तूं भला जी ख़्वाबु ॾिठो थी त तूं छा ॾिठो आहे? बदरदीन खे सॼो किसो ॿुधायो। हिन चयसि त हाणे आख़िर मां सुजाॻ हिते थियुसि, जेकॾहिं हिन मां जाॻा न हा न, तूं थी चई त ख़्वाबु ॾिठो अथमि, हे जाॻा न हा त मूंखे त स्लेब ते चाढ़ाइनि हा। मुंहिंजे लाइ स्लेब बि ठहे पियो, रखण बि घुरायो हुन। हिन चए तो छो पिया भला तोखे स्लेब ते चाढ़नि? चई अलाए हिकिड़ो माण्हू हुयो, उहो पियो चए त तो जेका मानी पचाई आहे उन में कारा मिर्च कोन विधाई, कारा मिर्च कोन विधाई, उन जी तोखे इहा सज़ा था ॾियूं। मुंहिंजो दुकान बि ड्राहे छॾियुनि, मुंहिंजो सॼो ज़ियान बि कयुनि, मूंखे पेतीअ में बि खणी बंदि कयुनि। वरी हिकिड़ो रखणु घुराए, पोइ त वरी उनखे चयनि तव्हां स्लेब ठाहे त इन ते हिनखे टंगे फांसी ॾींदासीं। पर बसि 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 शुकुर थो कयां त इहो सॼो ख़्वाबु हो, ख़्वाबु न पोइ इहा हक़ीक़त न। माना हे वीचारो ॼणो चरियो थी वियो, दिमाग़ कमु न पियो करे, उते जो उते सम्झे त उहा छोकिरी खिले पई। हे ॻाल्हि पियो करे, छोकिरी खिले पई। वरी चवे त जाॻ बि आहे, अलाए जाॻ हुई अलाए निंड, अलाए ख़्वाबु पियो ॾिसां अलाए जाॻ। हिन वीचारे खे मतिलबु सॼी राति ॼण निंड न आई। सुबुह थियो, हिन जो चाचो वज़ीर जेको हुयो उहो हिन वटि आयो, सलाम जी कईंसि। वज़ीर खे जो हिन जीअं ॾिठो त ज़ाल खे चई त मां सम्झां थो ही उहो माण्हू हुयो जंहिं हुकुम ॾिनो हो त हिनखे पेतीअ में बंदि कयो, ऐं ॾखण खे बि हिन घुरायो हो त स्लेब ते हिनखे चाढ़ींदासीं। मुंहिंजो दुकान बि हिन रातो जो मां मिर्च भाॼीअ में घटि विधा। वज़ीर जो ॿुधो त वज़ीर चयसि अबा हाणे सच ज़ाहिर थी वियो, जेका ॻाल्हि लिकियल हुई उहा ज़ाहिर थी वई, तूं वाकई मुंहिंजो भाइटियो आहे। हे सॼो धंधो मां सिर्फ़ु रुॻो इन लाइ कयो हो त मूंखे बि पक थिए त उन राति मुंहिंजे धीउ सां शादी तुंहिंजी थी ही या न। मुंहिंजे धीउ खे जो पुटु ॼाओ त मुंहिंजो बकुल कमु कोन पियो करे, मां बि त कोन ॾिठो हो न। मूंखे बि बादशाह झलियो हो, कुबड़े सां शादी पियो कराए, मूंखे बि झलियो हुई त तोखे होॾे वञिणो न आहे। हे सॼो गोरख धंधो मां इन लाइ कयो त जीअं मुंहिंजी धीउ बि तोखे सुञाणी ऐं तूं बि उनखे सुञाण, हिक ॿिए खे सुञाणियो पिया न। मां सिर्फ़ु रुॻो इन जे करे कयो त मुंहिंजे दिलि जो शक ख़तमु। जेको या मां तुंहिंजी पगड़ी ॾिठी, तुंहिंजा दीनार ॾिठमि, उहो पनो ॾिठुमि जेको तुंहिंजे पीउ लिखियो हो, पर इहो आहे त न तो ॾिठो हो मूंखे, न मां तोखे ॾिठो हो। मां तुंहिंजे माउ खे बि वठी आयो आहियां बसरे मां। ईअं करे भाइटे खे सां मिलियो, भाकुर पातई, चुमियूं ॾिनई भाइटे खे, भाइटे सां रोअण लॻो। हिनखे बि जेॾी महिल चाचे जो इहे ॻाल्हियूं कयूं त हिनखे बि ॾाढो अजब लॻो। वरी चाचे खे भाकुर पाए मिलियो, ख़ुशीअ काणे रोए। वज़ीर चयसि अबा हे जेको कुझु थियो आहे न, सो हिकिड़ी राति तुंहिंजो ऐं पीउ ऐं मां वेठा हुआसीं ईअं ॻाल्हियुनि ॻाल्हियुनि में, बसि ईअं चयोसीं, माना भोगनि भोगनि में इहो थी वियो, जंहिंजे करे तुंहिंजो पीउ कावड़जी वियो। हे सॼो मसइलो उनजे करे थियो। तुंहिंजो पीउ बसरे तॾहिं वियो हो, सॼो इहो ॿुधाई। हाणे वज़ीर वरी हुन छोकिरे खे घुरायो जेको हिन जो पुटु हुयो।
बोर थी त कोन हो, हाणे त बदरुद्दीन साॻियो हुयो। हिन जो ॾिठो चई अड़े भणा हे छोकिरो हो जंहिं मूंखे पथर हयो, जंहिंखे मां हुते मानी बि खाराई। वज़ीर चयसि त भाउ ही अथई तुंहिंजो पुटु। अड़े बराबरि तॾहिं मुंहिंजो रतु छिक पियो खाए हिन लाइ, तॾहिं मां हिनखे ज़ोरी पाण वटि पियो मानियूं खारायां, तॾहिं मां हिन जे पोयां पियो लॻां। उथी छोकिरे खे भाकुर पातई, छोकिरो पीउ सां मिलियो। एतिरे में हिन जी माउ बि आई, उहा बि अची हिन सां मिली, सॼो वाक़ियो बयानु कईंसि। सभु मिलिया, ॾाढा ख़ुशि थिया। हाणे हिते शमसदीन खे मिस्र में आए 2 ॾींहं थिया। हे पोइ वियो बादशाह ॾे, मिस्र वारे बादशाह ॾे, वञी बादशाह खे सलाम कई। वज़ीर खां पुछई त ॾे ख़बर, वज़ीर तुंहिंजो वेहीं मूंखां ख़त बत वठी वेहीं, भाइटे खे ॻोल्हण वेहीं, ॾे हाल अहवाल। वज़ीर सॼो किसो ॿुधायसि त मूंखे भाइटियो बि पंहिंजो मिलियो, भाॼई बि मिली, मां हुननि खे वठी आयो हुअमि। बादशाह चयसि त मां तुंहिंजो भाइटियो ॾिसण थो चाहियां, सुभाणे हिनखे मुंहिंजे दरबार में वठी अचे। शमसदीन चए त साईं इंशाअल्लाह मां सुभाणे वठी ईंदुमि। हे बादशाह खां मोकिलाए वापसि आयो। ॿिए ॾींहं ते हे पंहिंजे भाइटे खे वरी वठी वियो बादशाह वटि। बादशाह हिन जी सुठी आजा कई। बादशाह हिनखे पंहिंजे चाचे सां गॾु विहारियो। बादशाह पुछियुसि नालो, हिन नालो ॿुधायो। बादशाह खे हिन जो ॻाल्हाइण ॿोल्हाइण ॾाढो वणियो। बादशाह खे हिन जी कचहरी ॾाढी वणी। बादशाह वरी हिन जे अकुल जो इम्तिहान वठण लाइ हिन खां ॿिया सुवाल जवाब कया। हिन उहे बि बादशाह खे सुहिणे नमूने सुवाल जवाब ॾिना। माना बादशाह महसूसु कयो त हिनखे इल्मु आहे। इल्मु आहे जहिड़ी कुदरत वारे सूंहं ॾिनी अथसि त अहिड़ो हिनखे इल्मु आहे। बादशाह जॾहिं हिनखे हर पासे खां ॾिठो, बादशाह शमसदीन खे चयो त बराबरि तुंहिंजो भाइटियो जेको आहे सो हर फन में कामिल आहे, हर फन में कामिल आहे। बादशाह जो हिन जी नेकी कई त हे वरी उथियो, वरी बादशाह खे सलाम कई। पोइ बादशाह खे चयनि त बादशाह सलामत असांखे इजाज़त ॾिजे त असां वञूं। बादशाह हिनखे इजाज़त ॾिनी। आया घर, हिननि जे अॻियां मानी बानी रखियनि, खाधनि। खाइण खां पोइ वरी हे वियो बदरुद्दीन पंहिंजे घरवारी ॾे वियो। जेको हुते बादशाह हिन सां सुहिणे नमूने सां जेको पेश आयो, बादशाह जेका हिन जी इज़त कई उहा बि हिन हुनखे ॿुधाई। हुन चयसि त मूंखे लॻे थो त बादशाह तोखे को सुठो उहिदो बि ॾींदो, तोखे का सुठी पघार तुंहिंजी मुक़ररु कंदो। हिन चयो त मां बादशाह जे शान में हिकिड़ो भलो कसीदो लिखंदुमि, शाइरी कंदोमांसि। मां बादशाह जे शान में हिकिड़ो भलो कसीदो लिखंदुसि जेको मूंखे उमेदु आहे त बादशाह खे पसंदि। हिन ॾींहं ॿिनि में अहिड़ो हिकिड़ो कसीदो लिखियो। उहो कसीदो लिखी पंहिंजे चाचे खे चयईं त हे बादशाह जे अॻियां वञी इहो कसीदो पेश कयो। बादशाह खे जॾहिं उहो शाइरी पढ़ी ॿुधाइनि, हुन में वॾी हुन बादशाह जी नेकी कई त बादशाह खे बि ॾाढो वणियो। उहो बादशाह हिनखे घुरायो। बादशाह हिनखे घुराए चयईं त बाबा अॼु खां वठी तोखे मां पंहिंजो ख़ासि मुक़रब जेके आहिनि मुंहिंजा, मां उन्हनि में तोखे मुक़ररु थो कयां। तुंहिंजे लाइ 1000 दीनार महीनो पघार मुक़ररु थो कयां। हाणे त हिन जी जिथे किथे लय थी वई, इज़त थी वई, इज़त थी वई। हे पंहिंजे चाचे सां गॾु रहे पियो, चाचे सां गॾु रहे पियो ऐं ॾाढी हिन जी सुहिणे नमूने ज़िंदगी गुज़रे पई। हारून रशीद जाफ़र हाणे इहो किसो बादशाह खे ॿुधाए पूरो कयो। पोइ जेको चएसि पियो त मां ॿुधायईं त जेकॾहिं इहो किसो वणई त मुंहिंजे नौकर खे माफ़ु कजांइ, मुंहिंजे नौकर खे माफ़ु कजांइ। जेको हुन नौकर वञी कूड़ हणी चयो त सूफ़ खणी कोन चयो हुई। हाणे इहो यको किसो जाफ़र पियो ॿुधाए
त ॾिस त वरी इहे कीअं मिलिया। जाफ़र जॾहिं इहो सॼो किसो पूरो कयो त बादशाह किसो ॿुधी बादशाह चयो त बराबरि तुंहिंजो किसो भलो आहे। इन किसे खे सोन जी पाणी सां लिखो, सोन जी पाणी सां लिखी ऐं इहो किताबु तयारु करे असांजे सरकारी कुतुबखाने में रखो। बराबरि जाफ़र मूंखे तुंहिंजो किसो वणियो, मां तोसां वाइदो कयो, मां तुंहिंजे ग़ुलाम खे आज़ादु थो कयां ऐं जेका हिनखे फांसी ॾियां पियो, मूंखे बराबरि किसो वणियो, मां हिनखे आज़ादु थो कयां। ख़लीफ़े हुनखे आज़ादु करे छॾियो। हाणे इहा कहाणी हिते पूरी कई। सुभाणे वरी इंशाअल्लाह नए किसे सां